सचो सपरा पासा पोच पहचान बलोदा बाजार राकेश दुलानी ऐं दुलानी परिवार में प्यार से रचाया अज इन सुहाने सत्संग समारोह में शामिल थिया सोड़ी प्यार भरी घड़ियुनि में सब भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे उच देवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब की तरफा आशीर्वाद शुभकामना ऐं वादा असां जॾहिं इन्हनि संतनि महात्मा दरवेशनि जी दावनि में ईंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे उनजी आशीर्वाद ऐं रहमत खे पाए करे अचो उनजी आशीर्वाद ऐं रहमत पाए उहा त सवली ॻाल्हि आहे उहा त असांखे सवलाई सां मिली वेंदी पर असल ॻाल्हि हूंदी आहे उनजी आशीर्वाद ऐं रहमत खे संभाले करे रखणु जेकॾहिं उन आशीर्वाद खे असां संभाले करे रखंदा आहियूं त पोइ असांजो जीवन सदाई उनजी रहमतुनि सां सुख समृद्धि ऐं शांति सां हलंदो आहे पर जेकॾहिं असां आशीर्वाद खे संभाले करे न रखंदा त पोइ असांजो जीवन वरी डगमगाहट जो शिकार थी वेंदो तंहिंजे करे असां उन आशीर्वाद खे संभाले करे रखो उनखे बनाए करे रखो जेकॾहिं उनखे संभाले करे रखंदासीं त पोइ जीवन असांजो हमेशा जे लाइ सदा बहितर रहंदो ऐं उनखे संभालण जो मक़सदु हूंदो आहे त जेका चीज़ जंहिं तरीक़े सां असांखे मिली आहे उन जो असां ओतिरो बहितर इस्तेमालु कयूं ओतिरो उन जो चङो इस्तेमालु कयूं छाकाणि उनजी आशीर्वाद पंहिंजो ईअं कमु कंदी आहे जो सिंध में हिकिड़ो शहर आहे रौंती जो रौंती दरिया जे वेझो आहे सिंधु नदी जे वेझो आहे त उते हिकिड़ो शख़्स रहंदो उन हिकिड़े सेठ खां कुझु कर्ज़ो वरितो ऐं कर्ज़ो वठी करे पंहिंजी ज़मीन घर जॻह दुकान जेको बि हुयो उनखे गिरवी तौर लिखी ॾिनो प्लेज करे रखियो कुदरतन उन त पैसा वरिता पर अचानक दरिया में बाढ़ आई ऐं ईअं लॻो पियो त रौंती कुझु ॾींहं में ॿुधण वारो आहे अॼु न सुभाणे ॿुधंदो छाकाणि पाणी एतिरो तेज़ अचे पियो कि शहर जे बचण जो कोई चांस कोन्हे त उन शख़्स उन सेठ खे चयो करे पैसा त मां लाहे नथो सघां तंहिंजे करे बहितर आहे त जेको मुंहिंजो घर जॻह दुकान आहे ज़मीन आहे उहा तूं खा
तो तुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे, मुंहिंजो ख़राबु आहे। घणो करे अॼु न सुभाणे ते बि शहर ॿुधण वारो आहे। त मूंखे छा मिलंदो? न ज़मीन में कुझु मिलंदो, जॻह में न दुकान में, सभु त दरिया पाए वेंदो। तंहिंजे करे मूंखे पंहिंजा पैसा खपनि। मूंखे पैसा हुया कोन, त पैसा आहिनि कोन, हुननि खे ॾाढो चवई सही चुस मूंखे कीअं बि करे पैसा पूरा करे ॾे। ऐं जॾहिं ॿियो कोई तरीक़ो न हूंदो आहे, इंसानु पंहिंजे तरफ़ां कोशिशि कंदो आहे, पोइ संता ॾेई वेंदो आहे। त उहो सिधो राड़की साहिबु आयो, उते भगत साहिबु साईं कंवरराम साहिबु वेठा। जीअं आया त भगत साहिब खे अची करे वेड़ फलाणे सेठ जा पैसा ॾी, दरिया मथो चढ़ी आयो आहे। इन करे सेठ मूंखे चए थो हाणे पैसा पूरा करे ॾे। मां चवणु तूं सामान वठि, तंहिंजे करे तव्हां कुझु कयो। त भगत साहिबु उन सेठ खे नियापो मोकिलियो। सेठ आहे भगत साहिबु चुस हाणे हिन ॻाल्हि खे ॾुखिया ॾींहुं अची विया आहिनि, तंहिंजे करे ॾुखिया सुखिया ॾींहुं ईंदा रहंदा आहिनि। जेकॾहिं हू तोखे ॾिए थो त तूं मूंखे जॻह ॿुधाए, मूंखे कॾहिं कामयाबी वठि, छा तुंहिंजे पैसा छा आहे? दरिया मथो चढ़ियो खड़ो आहे। तंहिंजे करे अॼु न सुभाणे रोटी सॼी ॿुॾंदी, मूंखे कुझु कोन मिलंदो। इन करे मूंखे पंहिंजा पैसा खपनि, मूंखे ई सामान नथा कयो। भले साईं पोइ सचे साईं जे दर ते आयो आहे, पोइ मालिक राम कंदो जेके दर ते आयो आहे। इन जॻह में हुनखे भाग लॻंदो, दुकान में हुनखे भाग लॻंदो। तंहिंजे करे सुन छॾे उनते भाग जॾहिं लॻे लॻे हल सभु कुझु ॿुधंदो पिया, कुझु अचे कोन थो। इन करे मूंखे जेका पैसा खपनि। त भगत साहिबु मुंहिंजो वरी चयो जंहिं दर ते आयो आहे, जंहिं सचे साईं जी रहमत ते आयो आहे, तंहिंजे करे मालिक जो भाग लॻंदो। वधि इन जॻह में ज़मीन में तोखे घणो फल मिलंदो। तंहिंजे करे तूं इन खे छॾ, इहा जॻह ज़मीन वटि हूं त सही। तव्हांजा ॿ लफ़्ज़ लॻंदा जेको बि आहे चवण में, लेकिन मूंखे सभु साम्हूं थो करे दरिया चढ़ंदो पिया। इन करे सभु ॿुॾी वेंदा। इन करे मूंखे न आहे छॾिणो, मूंखे पैसा खपनि। त जेका संगत में थी उन खे चए त भगत साहिबु तोखे चए थो कि अगरि भाग लॻंदो त आशीर्वाद मिलंदो, ई चङी थींदो। पोइ पंहिंजे तव्हांजो आशीर्वाद मूंखे पतो आहे, सभु कुझु ॿुधंदो पिया, आशीर्वाद कहिड़ी लॻंदी। इन करे मूंखे पंहिंजा पैसा खपनि। आख़िर सभिनी खे चयो त मजबूरी कोन ते तव्हांजो कुझु वेंदो कोन ख़बर त मुंहिंजा वेंदा पिया आहिनि। जेको बि आहे हिन में बि मजबूरी को हार कयो ऐं मजबूरी को हार करे उथियो। जीअं रस्ते में वञे पियो त साम्हूं वरी हिकिड़ो ॿियो शख़्स आयो पियो। उनखे ॾिठो त सेठ सुठो आहे, सफ़ाई गाॾी परेशान लॻो पियो आहे, थोरो ॾुख में लॻो पियो आहे। यार छा आहे, कुझु कोन हूंदो, माण्हू पहिरियों घरो ज़रूरत हूंदी त मूंखे पैसा वरंदा आहिनि। स्वामी जे महिल हुया आहिनि कोन, को संत न ॾिया आहिनि। हाणे भगत साहिबु मूंखे चयो तोखे भाग लॻंदो। हाणे भाग छा कयो? सभु टपर ॿुड़ंदा पिया आहिनि, टपर मुंहिंजा ॿुड़ंदा पिया आहिनि, उन्हनि जो छा वेंदो? मूंखे जेके लफ़्ज़ आहे कुझु ॿियो ॻाल्हाईंदो। त उन चई साम्हूं वारे शख़्स भगत साहिबु तोखे चयो तो सचे साईं जे दर ते आयो आहे, सचो साईं रहमत कंदो, तोखे इन टपरनि जो भाग लॻंदो, तूं वॾो देरि सभु कुझु थींदो। छा भले हुनजे घर छा वेंदो पिया? मूंखे चयो तोखे भाग लॻंदो, टपर मुंहिंजा वेंदा पिया आहिनि। जेको बि आहे जेकॾहिं तुंहिंजा टपर वेंदा पिया आहिनि, तोखे भाग वेंदो पिया, तूं हिकिड़ो कमु कर, तोखे अफ़सोस आहे, तोखे ॾुख आहे भई मुंहिंजा टपर न वञे, मूंखे पंहिंजा पैसा मिले। तंहिंजे करे कागज़ किथे ॾी? चए सभई कागज़ मुंहिंजे हथ में ॾी, जेके बि आहे हुते वियो हुअमि फ़ैसिले में। चए ठीकु आहे, हाणे तूं हिकिड़ो कमु कर, जेकॾहिं तोखे उहो कुझु न आहे खपंदो त जेतिरा तुंहिंजा पैसा आहिनि तूं उहे पैसा मूंखे वठि, मां तोखे ॾियण लाइ तयारु आहियां। सो मां पंहिंजी झोली झलींदो आहे, तूं इहे कागज़ मुंहिंजी झोली में विझ ऐं झोली में चओ भगत साहिबु जेको चयो तो सचे साईं जे दर ते आयो आहे, सचे साईं तो ते रहमत मिलंदी, इन करे तोखे भाग लॻंदो, तूं इन मुंहिंजो वधंदे तोखे सभु कुझु मिलंदो। सो जेको घर जो भाग, सुकून, शांती, ज़मीन जो वाधारो, दुकान जे हलणु, भगत साहिबु जेको बि तोखे चयो आहे तूं उहे सभु चओ। इहा जेका आशीर्वाद मिली आहे, मां कागज़ आशीर्वाद छुदा जी झोली में विझो पिया, मां तोखे पंहिंजा पैसा ॾींदो पिया, तूं पंहिंजा पैसा खण। उन चयोसि त तूं मूंखे सभु पैसा ॾींदे
पोइ बाक़ी जेका मूंखे नफ़ो छा मिलंदो? हुन चयो हाणे हाणे चई मुंहिंजा सब हेठि पढ़ पिया आहिनि, कुझु नथो मिले, हल नफ़ो बि जेको तूं चवे। हुन चयो मूंखे एतिरा वधीक पैसा ॾे। हुन हुनखे पैसा ॾिना। हुन उहे कागज़ खणी करे जी झोली में वेंदा। त जेको भगत साहब उते आशीर्वाद ॾिनी, भई जेको चयो सचे साईं जे दर ते आयो आहे, तव्हांखे सचे साईं जी रहमत मिलंदी, आसीस मिलंदी, तव्हां वधंदा वे फलंदा वे, तव्हांखे सभु इन आशीर्वाद छुदा कागज़ मां जी झोली में ॾींदो। हुन जीअं झोली में कागज़ वरिता ऐं आशीर्वाद वठी करे हलियो, उन ॾींहुं राति जो दरिया मोच खाइणु शुरू थी वियो, दरिया वापसि थियणु शुरू थी वियो। सो जो दुकान घर ज़मीन उहे त सभु बचा, पर सॼो शहर बची वियो। ऐं शहर बचण खां बाद में जेको उन साल उन ते किराप थियो ज़मीन ते, जेतिरा हुन पैसा ॾिना उहे त सभु लही विया, अञा उनखे घणी कमाई थी, उनखां बाद घर ऐं दुकान ते सभु कुझु बचो जेको पोइ हलंदो रहे। तंहिंजे करे जॾहिं उहा आशीर्वाद मिलंदी आहे त असुल चीज़ हूंदी आहे उन आशीर्वाद खे संभाले करे रख, उन आसीस खे संभाले करे रख। असांखे जीवन में जॾहिं का चाहत थींदी आहे, का ज़रूरत थींदी आहे, कुझु घुरण वेंदा आहियूं मंदर में, त जॾहिं बि असां उते वेंदा आहियूं त मालिक खां कुझु घुरंदा आहियूं, जॾहिं उते अरदास कंदा आहियूं, इल्तिजा कंदा आहियूं, आशीर्वाद वठंदा आहियूं, त पोइ उहे असांजा कम सिधा थींदा आहिनि। असांजो भाग वरण शुरू थी वेंदो आहे, असांजे घर में ॿारनि जी खिलखिलाहट अचणु शुरू थी वेंदी आहे, जेको बि घुरंदा आहियूं उहो असांजो मिलंदो आहे। असांजा घर ठहंदा आहिनि, असांजो कारोबार हलंदो आहे। पर सम्झ जी ॻाल्हि इहा हूंदी आहे त जॾहिं उहा आशीर्वाद असांखे मिले, असां उन आशीर्वाद खे संभालियो केतिरो, जेको असांखे भाग लॻो आहे, जेको असांखे भाग मिलियो आहे, असांजो त अॻ में हुयो न, उन मालिक जी रहमत सां मिलियो। अगरि उनजी रहमत सां मिलियो आहे त असां उनजी रहमत खे कहिड़े तरीक़े सां हलायूं था। उनजी रहमत जो को असां दुरुपयोग त नथा कयूं, को मिसयूज़ त नथा कयूं। उन आशीर्वाद में खे असां ग़लति नथा कयूं, कंहिंसां ग़लति हालत त नथा कयूं। उन आशीर्वाद खे ओतिरे संभाले रखण में ई उहो भाग हूंदो आहे। जॾहिं असांखे कंहिं चीज़ जी ज़रूरत हूंदी आहे या कोई दुख हूंदो आहे, त पोइ असां मालिक तरफ़ वेंदा आहियूं, उनखां आशीर्वाद वठंदा आहियूं। पर जॾहिं असां उनजी आशीर्वाद सां वधणु शुरू थींदा आहियूं, असां इंसाननि जी पहिरीं कमी हिकिड़ी इहा रहंदी आहे, असां सभ खां पहिरीं नेम ध्यानु सिमरन खां पासे थियणु लॻंदा। असांखे लॻंदो आहे त असांखे टाइम कोन मिलंदो, वञण जो वक़्तु कोन्हे, असां एतिरा बिज़ी थी विया आहियूं, असांखे एतिरो कुझु थींदो आहे, तंहिंजे करे न मंदरु वञी सघंदा आहियूं, न कंहिं चङी जॻह ते वञी सघंदा आहियूं, एतिरा बिज़ी थी विया। पर समझ जी ॻाल्हि इहा हूंदी आहे, जंहिंजी रहमत जे करे भाग लॻंदो आहे, असां उन खे केतिरो संभाले करे रखूं। जेकॾहिं जेतिरो भाग लॻे, जेतिरो असां वधूं, ओतिरो अगरि असां मालिक जी रहमत में वेंदासीं, आसीस पाईंदासीं, उहो भाग सदाई वधंदो रहंदो आहे। असां सदाई तरक़ी कंदा रहंदा आहियूं, सदाई अॻिते हलंदा रहंदा आहियूं, कॾहिं पोइ ते पवंदा ई न आहियूं। पर जेकॾहिं असां उन भाग ते वरी उल्टिया कदम खणणु शुरू कंदा, खाधो पीतो मनमानी पंहिंजी में, उहो पासो ई भुलिजी वेंदा ऐं पंहिंजो पाण खे सम्झणु लॻंदा, वरी असांजो जीवन डगमगाहट जो शिकार थी वियो। तंहिंजे करे असां पंहिंजा पेर जेतिरा वधूं, जेतिरा वसूं, जेतिरा अॻिते अचूं, हक़ीक़त में ॻाल्हि वधण जी न हूंदी आहे, ॻाल्हि आहे वधण खां बाद असां पंहिंजा पेर केतिरा संभालियासीं, असां पंहिंजो पाण खे केतिरो बहितर रस्ते ते हलाए सघियासीं। छाकाणि त जेसि ताईं असां वधंदासीं ऐं वधी करे जेतिरो असांजी चङाई ऐं बहितरी फैलबी, त पोइ चङाई जो फल असांखे सदाई रहमत मिलंदो रहंदो। असांजे जीवन में कॾहिं को ॾुख ईंदो ई न, तकलीफ़ ईंदो न, असां सदाई वधंदा रहंदासीं, ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं, सदाई अॻिते हूंदासीं। पर असां इंसान ग़लती उते कंदा आहियूं
जॾहिं बि वधंदा आहियूं, जॾहिं बि वसंदा आहियूं, त पोइ उन वक़्तु पंहिंजी सॼी मनमानी वधणु शुरू थींदी आहे, अहंकार वधणु शुरू थींदो आहे, साड़ क्रोध वधणु शुरू थींदो आहे, जलन वधणु शुरू थींदी आहे। ऐं बजाए पंहिंजे वधाइण खां असां खां कई गुना वधीक कोशिशि कंदा आहियूं ॿिए खे केरूं कीअं। जेतिरी असांजी कोशिशि ॿिए खे नीचो ॾेखारण जी हूंदी आहे, एतिरो पंहिंजो पाण खे वधाइण जी हूंदी आहे। हक़ीक़त में असां जॾहिं रहमत सां वधूं त पोइ असांजी सोच हुजे असांखे वधंदो ई रहणु खपे। जेकॾहिं असांखे उनजी रहमत सां आसीस सां औलाद मिलंदी आहे, असां उन औलाद खे सही रस्ते ते हलाइण जी कोशिशि कयूं, उनखे बहितर संस्कार ॾियूं, बहितर अमल ॾियूं, बहितर अमल ॾियूं, बहितर रस्ते ते उनखे हलायूं, उन मालिकनि जी शरण में वठी वञूं, दामन में वठी वञूं, जीअं सॼा ॿार नंढे लिया खां हिकिड़ी बहितरी ऐं चङी सोच ऐं बहितर माहौल में अॻिते वधनि। जॾहिं सॼा ॿार शुरूआती बहितर माहौल ऐं चङी सोच में अॻिते वधंदा आहिनि, मालिक जी रहमत सां वधंदा आहिनि, त उहा चङाई हुनजो जीवन भर साथ रहंदी आहे ऐं हू हमेशह चङाई सां अॻिते वधंदा रहंदा आहिनि, पाण बि वधंदा आहिनि, वॾनि जो नालो बि रोशन कंदा आहिनि, ऐं पोइ वॾा सिर्फ़ु उन्हनि खे ॾिसी करे उनजो जीवन ख़ुशी ऐं ख़ुशहाली सां भरिजी वेंदो आहे, बहितरी सां भरिजी वेंदो आहे, चङाई सां। तंहिंजे करे आसीस सां पाइण उहो सवलो कमु आहे, उहो आसान कमु आहे। असां जॾहिं बि आसीस वठंदा आहियूं, असांजा कार्य सिद्ध थींदा आहिनि, असांखे सभु कुझु बहितर थींदो आहे। असुल सम्झ जी ॻाल्हि आहे असां उन आसीस खे संभाले केतिरो रखियो आहे, उनखे बणाए केतिरो रखियो आहे, उन सां असां उहो सही रस्तो वरितो केतिरो आहे। जेकॾहिं उन आसीस सां असां सही रस्तो वठंदा आहियूं, त पोइ असांजो जीवन सदाई बहितर हलंदो आहे। ऐं आसीस या आशीर्वाद उहा उन मालिक जी अहिड़ी हूंदी आहे, सो जेको दरिया सॼे शहर खे ॿोड़े पियो, सिर्फ़ु भगत साहिब खे चयो सचे साईं जी रहमत थी तोखे वधंदे, त पूरो दरिया ई जॾहिं आशीर्वाद करे पोइते हलियो वञे, त बाक़ी असांजा दुख दर्द कष्ट कहिड़ा रहंदा। जॾहिं उनजी आसीस वधी करे चङे रस्ते ते हलंदासीं, त सभु दुख दर्द कष्ट त पंहिंजो पाण हलिया वेंदा आहिनि, सॼो जीवन सुखनि सां गुज़रंदो आहे, समृद्धि में गुज़रंदो आहे, मालिक जी रहमत सां गुज़रंदो आहे। तंहिंजे करे असां जॾहिं बि इन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि जी दावनि में ईंदा आहियूं, चङे रस्ते ते ईंदा आहियूं, उन्हनि जी शरण में ईंदा आहियूं, उन्हनि जी आसीस पाईंदा आहियूं, उन सचे साईं जी रहमत मिलंदी आहे, सो उहा रहमत असांजे कमाल जी हूंदी आहे। पर उन रहमत खे असां संभाले करे रखूं, ऐं उनखे संभालण जो मक़सदु आहे उनजी आसीस सां जेको असां वधूं वसूं अॻिते अचूं, असांजे घर में खिलखिलाहट अचे, असांजे घर में ख़ुशियूं अचनि, त पोइ उनजी आसीस जो मक़सदु आहे उन ख़ुशियुनि ऐं रहमतुनि खे सदाई बणाए करे रखणु, सदाई उनखे संभाले करे रखणु, सदाई सही रस्ते ते हलणु, जंहिंसां असां ॿिए खे ॾुख न ॾियूं, जेतिरो थिए ॿिए सां चङायूं हलूं, बाक़ी पंहिंजो पाण खे एतिरो बहितर रखूं, छाकाणि सम्झी उनजी आशीर्वाद आहे, आशीर्वाद खे संभाले करे हलणो आहे। सिर्फ़ु उन चीज़ खे जीअं संभाले रखंदासीं, असांजो पूरो जीवन छा घर परिवार सॼो सुखनि सां रहंदो, सदाई वधंदो रहंदो, सदाई उनजी रहमत असांजे मथां वसंदी। जंहिं प्यार भरी घड़ियुनि में पर सभु गॾु थिया, उहो मौक़ो असांखे जेतिरो मालिक जी रहमत ऐं आशीर्वाद ॾेई रहियो आहे उन सचे साईं साहिबु, उन सां गॾु उन्हनि जो कमाल इहो हूंदो आहे त आशीर्वाद ॾियणु, उन सचे साईं जी रहमत ॾियणु, पर हक़ीक़त में असांजो कमु हूंदो आहे उनखे संभाले करे रखणु, उनखे बहितर अंदाज़ सां हलाइणु, ऐं जेतिरो उन आशीर्वाद खे संभाले करे हलंदासीं, ओतिरो ई असां जीवन खे रहमत पाईंदा रहंदासीं। ऐं उन आशीर्वाद खे रहमत पाइण ऐं संभालण जो मक़सदु आहे। जॾहिं उनजी आशीर्वाद सदाई असां सां साथ रहंदी आहे, जॾहिं असां हर रोज़ सुबुह शाम कुझु वक़्तु वेही उनजो नाम ध्यानु सिमरन जाप कंदा आहियूं, जॾहिं कुझु वक़्तु वेही करे उनजो ध्यानु कंदा आहियूं, त उनजा गुण चङायूं सभु असांजे जीवन में अचणु शुरू थींदा आहिनि। ऐं जॾहिं नाम जो सिमरन कंदा आहियूं, त ध्यानु सां असां में गुण ईंदा आहिनि, नाम सां असां में शक्ति पैदा थींदी आहे उन गुणनि ते अमल करण जी।
जैसे जो जीवन ध्यान सां गुणनि सां भरिबो आहे, नाम सां अमल सां भरिबो आहे, त पोइ जेको कमाल थींदो आहे, अॻिते वधंदा आहिनि कदम, त पोइ जेको सत्कर्म ऐं चङाई थींदी आहे उनजो फल असांखे संसार में सदाई सुख मिलंदो आहे, शान मिलंदो आहे, इज़त मिलंदी आहे। ऐं जेको सिमरन थींदो आहे उन सां स्वर्ग जा द्वार खुली वेंदा आहिनि, यानी लोक सुख परलोक स्वर्ग ॿई जहान तरी पवंदा आहिनि, असांजो जीवन धन थी पवंदो आहे, उन मालिक जी रहमत मिली वेंदी आहे। तंहिंजे करे अॼु जी प्यार भरी घड़ियुनि में जेको मौक़ो असांखे उन सच साईं जी आशीर्वाद पाए करे सदाई उन जी रहमतुनि सां सुखनि खे भरणु सेखारे थो, उन प्यार भरे अवसर ते उन सच सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई अल्तजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो जंहिं प्यार सिक श्रद्धा सां उन जी दामन में ईंदा आहियूं, उन जी आसीस पाईंदा आहियूं, शल उन आसीस खे उन अंदाज़ सां संभाले करे रखूं जो उहा सदाई असां सां साण रहे ऐं सदाई असां उन जी रहमत सां वधंदा ऐं वसंदा रहूं। सो अॼु जी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि उन्हनि सभिनी सेणनि जननि सत्संग जो आयोजन कयो, उनमें कंहिं क़िस्म जी शेवा कई या शामिल थिया, सो तव्हां सभिनी खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़के साहब की तरफां आशीर्वाद शुभकामनाओं वादा सचो सच।